अपडेट शेयर कंदासीं। हैदराबाद मां सेंट्रल जेल जे कैदनि जे ज़ाती पैसनि में करप्शन वारे मामले बावजूदि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे थी सघी। हैदराबाद खां वधीक तफ़सील मालूम करियूं था गुलाम रसूल समूह खां। गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी, सेंट्रल जेल हैदराबाद में कैदियुनि जे ज़ाती पैसनि में वॾे पैमाने ते करप्शन जो इंकशाफ थियो आहे। ॿुधायो पियो वञे त कैदियुनि जा पैसा जमा करण जी ज़िम्मेवारी पुलिस कांस्टेबल कुर्बान पंवर जे हवाले थियल हुई। कांस्टेबल पैसा जी रिकॉर्ड खणी 22 जून 2025 खां गुम थी वियो हो। गुम थियण खां पोइ जेल सुप्रीटेंडेंट जांच जो हुकुम ॾिनो हो। कैदियुनि जी जमा थियल रक़म लॻभॻि 1 करोड़ जे घपले जो इंकशाफ थियो आहे। ज़रीन जो वधीक चवणु आहे त कैदियुनि जी दाहाने कूकुनि ते इंक्वायरी कमेटी जोड़ी वेई, पर रिकॉर्ड न मिलण सबबि घपले जी रक़म जो मुकमल पतो न पइजी सघियो। पुलिस कांस्टेबल जे ॿीहर सेंट्रल जेल हैदराबाद पहुचण ते का बि कार्रवाई न कंदे खेसि ड्यूटी ते रखियो वियो आहे। जी।